हज़रत जुनैद बगदादी वटि हिकिड़ो शख़्स आयो ऐं अर्ज़ु कयईं त साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, मूंखे ॾाढो शौक़ु आहे त मां बि हज ते वञा, ॾाढो दिलि जो इरादो आहे त मां बि हज कयां, मुंहिंजे लाइ दुआ बि घुरो। उते हज़रत जुनैद बगदादी वटि हिकिड़ो शख़्स वेठो, उन चयसि त टोक कंदे तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे, तूं ग़रीब मिसकीन, तुंहिंजे मथां हज फ़र्ज़ ई कोन्हे, तूं कीअं थो हज ते वञे, तूं कीअं थो चवीं त मुंहिंजे लाइ दुआ घुरो। हज़रत जुनैद बगदादी उन जे लाइ दुआ घुरी। अलाह वारो नेक शख़्स आहे, मुस्तजाबुद्दावात। दुआ घुरी ऐं दुआ घुरण खां बाद पंहिंजे खीसे में हथु हणी ऐं हिकिड़ो दिरहम कढी, चई त मूं वटि हिकिड़ो ई दिरहम आहे, हे मां तोखे ॼाण थो अलाह तुंहिंजी मदद कंदो। उन जे हवाले कई, हिकिड़े दिरहम खे उहो पंहिंजे हथ में खणी ॿाहिरि निकितो ऐं फरमायूंसि त जंहिं जाइ ते हाजियुनि जो काफ़िलो गुज़रंदो आहे उन जाइ ते वञी करे तूं इंतज़ारु कर, अलाह तुंहिंजी मदद कंदो। उन जाइ ते वञी बीठो, रस्ते में हज़रत जुनैद बगदादी जी दुआ बि आहे, हिकिड़ो दिरहम आहे, सिर्फ़ु हिकिड़ो दिरहम आहे। दुनिया वारो काबतुल्लाह जी ज़ियारत इहा दिलि जी तड़प घुराईंदी आहे, हज ऐं उमिरो दिलि जी तड़प हूंदी आहे। केतिरा ई दुनिया में आहिनि जेके वॾा वॾा सरमाएदार, वॾा वॾा पैसे वारा, जेके सालों साल ईअं सम्झो त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा कंदा आहिनि, अमेरिका यूरोप जा, लेकिन कॾहिं बि ज़िंदगी में काबतुल्लाह जी ज़ियारत ते कोन्हनि विया। अहिड़ा माण्हू बि आहिनि। हे वञी करे रोड ते बीठो, रस्ते ते जिथों हाजी गुज़रिया, हिकिड़ो काफ़िलो आयो, उन्हनि पुछा कई त छाजो इरादो आहे, काॾे वञण जो इरादो आहे? उन्हनि खे चई त मां हज जो इरादो करे बीठो आहियां, इन नियत में बीठो आहियां त मुंहिंजी बि आसानी थी, मां बि हज ते हलां। उन काफ़िले में जेको अॻवान हुयो उन चयसि त हाणे हीअं कर, असां सां हिकिड़ो शख़्स तयारु हुयो पर ऐन टाइम ते बीमार थी पियो, उनजी सुवारी जो बंदोबस्तु बि आहे, असां वटि हिकिड़ी सुवारी इज़ाफ़ी आहे, असां चाहियूं था त तूं असां सां गॾिजी हल, नेक साले लॻी थो, हे सुवारी तुंहिंजे हवाले आहे, असां सां गॾिजो ऐं असां सां गॾिजी करे उते हल। उन्हनि सां गॾिजी करे काबतुल्लाह पहुतो। इहो पूरो सफ़र मुकमल कयईं, पूरो सफ़र काबतुल्लाह जे हज कयईं। हज करण खां पोइ मदीने मुनव्वरा रवाना थिया, उते ज़ियारतूं कयईं, अलाह जे रसूल जे मथां सलातो सलाम पढ़ी करे जॾहिं वापसि पंहिंजे इलाइक़े में मोटी आयो त खीसे मां हीअं हथु हणी ऐं हिकिड़ो दिरहम कढी हज़रत जुनैद बगदादी खे ॾिनई। साईं तव्हांजी इख़लास ऐं तव्हांजी दुआ उहा हुई जंहिंजे ज़रिए सां ऐं मुंहिंजी दिलि जी तड़प पई जो रब करीम हिकिड़े दिरहम ते मूंखे मके ऐं मदीने जी ज़ियारत बि नसीब फरमाई। सभु ज़ियारतूं बि थियूं पर हे दिरहम आख़िरी उहो ई आहे जेको मां तव्हांजे हवाले कयां। छो त हदीस में ईंदो आहे, अल्लाह जे रसूल फरमायो, इन अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमवालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अअमालिकुम। मुसलमानो, अल्लाह तव्हांजे सूरत ते नज़र न फरमाईंदो आहे, रब तव्हांजे माल ते नज़र न फरमाईंदो आहे, अल्लाह जी नज़र हूंदी आहे तव्हांजे दिलि जे मथां। अल्लाह चाहींदो आहे त मुंहिंजे बाने जे दिलि में केतिरी मोहबत ऐं सचाई आहे। दिलि जी मोहबत सची आहे त पोइ सभु कम आसान थींदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो हज़रत इब्राहिम खे, वअज़्ज़िन फिन्नास बिल हज, इब्राहिम ऐलान कर हज जो। हज़रत इब्राहिम ऐलान कयो। उन खां बाद में फरमायो अल्लाह ताला, यातूक रिजालन व अला कुल्लि ज़ामिरिन यातीक मिन कुल्लि फज्जिन अमीक़। ओ इब्राहिम, हज जो ऐलान करणु तुंहिंजो कमु आहे। मां अल्लाह माण्हुनि जे दिलुनि खे काबतुल्लाह जी तरफ़ एॾो मुतवजे करे छॾींदुमि जो हर हिकिड़ो चाहींदो त मां बि काबे जी ज़ियारत कयां, हर हिकिड़ो चाहींदो मां बि वञी ज़ियारत कयां। फरमायो यातू करे जालन, पंध बि माण्हू ईंदा, वाला कुल्लि ज़ामिरिन यातीक। जेकॾहिं डुबरो जानवर हूंदनि न, डुबरे जानवर ते बि कोशिशि कंदा त असां वञी काबे जी ज़ियारत कयूं। फरमायो यातीक मिन कुल्लि फज्जिन अमीक़। दुनिया जी केतिरी बि कुंड में हुजनि, काबतुल्लाह खां केॾो बि परे हुजनि, लेकिन उहे माण्हू तुंहिंजे ऐलान जे सबब जे करे उन्हनि जे दिलनि में जेका मुहबत विझंदुमि न, उहे चाहींदा त असां हितां परे कुंडुनि खां सफ़र करे बि वञी काबतुल्लाह जी ज़ियारत कयूं। त हज उहा मुक़द्दस इबादत आहे जेका हज जी इबादत हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत हाजरा, इन्हनि जे उन्हनि अफ़आलनि जे नतीजे में असांखे मिली आहे। उन्हनि जा उहे कम, उन्हनि जा उहे फ़ेल जेके अल्लाह तबारक व तआला क़यामत ताईं जारी फरमाया। सफ़ा मरवे ते रोड़ो, छो त हिते हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी अम्मा हज़रत हाजरा हिते रोड़ी हुई, तंहिंजे करे उनजो रोड़णु पसंदि आयो त क़यामत ताईं तव्हां मुस्लमान वञो त हुते रोड़ंदा रहो। इहो पसंदि आहे अल्लाह खे।
हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अरफा जे मैदान में बीही करे अल्लाह खां माफ़ी घुरी हुई, तंहिंजे करे तव्हां बि अचो ऐं नाई अरफा ते बीही करे मुकम्मल ॾींहुं अल्लाह जे साम्हूं पंहिंजे दिलि जूं तमन्नाऊं घुरो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो। जीअं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ता मां रब अरफात में माफ़ करे छॾी, तव्हां जूं ख़ताऊं बि माफ़ करे छॾी। अल्लाह तबारक व तआला एॾो महिरबान आहे। इन माण्हुनि जे मथां बि हज फ़र्ज़ आहे। ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो त हज आहे। जेके माण्हू इस्तिताअत वारा, ताक़त वारा आहिनि, ऐं फरमायूं मन इस्तता इलैहि सबीला, काबतुल्लाह ते पहुचण जी ताक़त। ऐं काबतुल्लाह ते पहुचण जी ताक़त मां अर्ज़ु कयो कीअं? सभ खां पहिरियों सवारी जो बंदोबस्तु थिए, जो वञी उते पहुचे काबतुल्लाह ते। ऐं ॿिए नंबर ते जेतिरो वक़्तु उते रहे काबतुल्लाह जे आसपास मदीने उते रहे थो, ओतिरो पंहिंजो ख़र्च हुजे। ऐं टे नंबर ते उहो माण्हू पोइते पंहिंजे अहल अयाल ऐं घर वारनि में एतिरो ख़र्च ॾेई वञे जो महीनो या 2 महीना जेकॾहिं उते हज जे सफ़र ते हूंदो त पोयनि खे तकलीफ़ न अचे। इहे 3 सिफ़तूं अगरि कंहिं में आहिनि उन माण्हू जे मथां हज फ़र्ज़ु आहे। हज फ़र्ज़ु आहे उनजे मथां, हज करिणो पवंदो उन खे। हिकिड़ो शख़्स आयो, या रसूल अल्लाह मां मूजिबुल हज, साईं हज छाजे करे वाजिबु थिए थो, कहिड़ो अमल हुजे, केतिरो हुजे? फरमायूं त बसि 2 शयूं सम्झ, ज़ात ऐं राहिला। ज़ात ऐं राहिला, सफ़र जे अंदरि मुकम्मल पंहिंजो ख़र्च पाण बर्दाश्त कर, ऐं ॿिए नंबर ते सवारी जी मौजूदगी में तुंहिंजे मथां हज फ़र्ज़ु थी वेंदो। तंहिंजे करे जन माण्हुनि जे मथां बि सभु को पंहिंजे माली हालात खे सम्झे थो त मुंहिंजे अंदरि केतिरी इस्तिताअत ऐं क़ुवत आहे, हज उन जे मथां जेकॾहिं फ़र्ज़ु आहे त कोशिशि करे ऐं हज पंहिंजी ज़िंदगी में अदा करे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे रब करीम तव्हां असांजे हिन ॿुधल ॻाल्हियुनि खे अल्लाह ताला क़बूल फ़रमाए ऐं तव्हां असां सभिनी मुस्लमाननि खे काबतुल्लाह जी ज़ियारत नसीब फ़रमाए।